पीटीआई चेयरमैन खिलाफ साइफर केस जी ॿुधणी लाइ स्पेशल कोर्ट जो जज अबुल हसनान सुलकरनीन अटक जेल पहुची वियो। सिक्योरिटी ख़दशनि सबबि पीटीआई चेयरमैन जो अटक जेल में ट्रायल करण जो फ़ैसिलो। शाह महमूद कुरैशी खिलाफ साइफर केस जी ॿुधणी जुडिशल कॉम्प्लेक्स में थींदी। अफगानिस्तान में मौजूद अमरीकी हथियार रुगो केपी न पर सिंध के कचे में भी धाड़ीलन वटि पहुची चुका हैं। पीटीआई चेयरमैन दहशतगर्दन लाइ सरहदूं खोलियूं ऐं दहशतगर्दन के मुल्क में आबाद करण जो प्लान जोड़ियो। दहशतगर्दन के आबाद कंदड़न के अंदाज़ो न है त दहशतगर्दन के कराची पहुचण में घणो वक्त न लगंदो। दहशतगर्द तॾहिं खां ॿीहर करो खणी रहिया आहिनि जॾहिं खां नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो बि दहशतगर्दनि जी अखियुनि में अखियूं विझी दहशतगर्दनि खे ललकारियो हो ऐं कारसाज़ सान्हे खां पोइ बि पोइ ते न हटी। पीपी केपी खां कराची ताईं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हर मुमकिन कोशिश कंदी। पाकिस्तान खे हलाइण वारो पुराणो तरीक़ो ख़त्म कयो वञे। अफ़सोस आहे त पाकिस्तानी सियासतदाननि खे उठ पखी वारी सियासत जी आदत आहे। जेके माण्हू ग़लति फ़ैसिलनि में मुलविस आहिनि उन्हनि जो एहतिसाब थियणु घुरिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसफा भुट्टो ज़रदारी जे सखर में शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जी रिहाइशगाह अहमद मक़तूल साफ़ी जे भाउ करमुल्ला महर शाज़ेब महर ऐं शकील अहमद महर सां उज़र ख़्वाही साफ़ियुनि ऐं केटीएन अमले सां बि अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त जान मोहम्मद महर जे ख़ानदान खे इंसाफ़ ॾियारींदासीं। शहीद जे वारसनि ऐं साफ़ियुनि जे मुतालबे ते क़त्ल केस जी जांच लाइ JIT जोड़ी वई हुई। उम्मीद हुई त अॻभराई थींदी पर ईअं न थियो। अॻूणी वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जी 21 अक्टूबर ते ॾेह वापसी जो ऐलान। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते वतन वापसि वरंदो ऐं संदसि वापसी ते लाहौर में शानदार आदरभा कयो वेंदो। नवाज़ शरीफ़ नवंबर 2019 ते इलाज लाइ बर्तानिया वियो हो। घोटकी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ दोस्त मोहम्मद कल्होड़ो वटि ड्राइवर खां फुर दौरान मुज़ाहिमत ते ॻोठाणो बाकर कल्होड़ो मारिजी वियो। दुर मोहम्मद शाहजहान इमरान ऐं पंजाब वासी ट्रक ड्राइवर आदिल ज़ख़्मी। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। जाम नवाज़ अली लॻ ॻोठ अब्दुल हकीम बुलेदी में सोहरे हथां न्याणो क़तल। जवाबदार 40 वरनि जे बशीर अहमद बुलेदी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं कंधकोट में CP शाख वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। हथियारबंदनि मुराद बंगवार खे फुर दौरान मुज़ाहिमत ते गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस मक़तूल जो लाश खणाए अस्पताल पहुचायो।